मुफ्ती साहब, मुर्तद जे लाइ इस्लाम छा हुकुम ॾिए थो? मुर्तद या ग़ैर मुस्लिम उन शख़्स खे चइबो आहे जेको इस्लाम जे कंहिं ज़रूरत दीनी जो इनकार करे। ज़रूरत दीनी जो मतिलबु त उहे अक़ीदा, उहे ख़्याल जेके पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ज़ात सां गॾु खणी आया ऐं जन ते ईमान आणणु ज़रूरी आहे, उन ते ईमान आणे बग़ैर माण्हू मुस्लमान नथो थी सघे। उन ज़रूरियात दीन मां कंहिं ज़रूरत दीनी जो अगरि को इनकार कंदो त उहो शख़्स दायरे इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो ऐं अहिड़ो शख़्स मुर्तद सॾिबो। आम ग़ैर मुस्लिम ऐं मुर्तद में इहो फ़र्क़ु आहे जो ग़ैर मुस्लिम उहे आहिनि जीअं शुरू खां हलंदा था अचनि, जीअं हिंदू, यहूदी, ईसाई। पर जेको मुर्तद आहे उहो शख़्स हूंदो आहे जेको इस्लाम जी दावा कंदो आहे, पंहिंजे मुसलमान हुअण जो अक़ीदो रखंदो आहे ऐं पोइ कंहिं ज़रूरत दीनी जो इनकार कंदो आहे। जीअं कादियानी पंहिंजे पाण खे मुसलमान सॾाईंदा आहिनि, उन्हनि जे ख़्याल में उहे नमाज़ बि पढ़ंदा आहिनि, उहे रोज़ा बि रखंदा आहिनि, पर उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ातमुन नबीयीन नाहिन मञींदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़ातमुन नबीयीन यानी सभ में आख़िरी नबी मञणु इहो ज़रूरत दीनी यानी हिकिड़ो वाज़े क़तई यकीनी अक़ीदो आहे। कादियानी इन अक़ीदे खे नथा मञनि, उहे दायरे इस्लाम मां ख़ारिज आहिनि। कादियानी हुजे या मुर्तद हुजे, उन्हनि जी दुनियावी सज़ा जो बि हुकुम आहे ऐं उख़रवी सज़ा आख़िरत जी सज़ा जो बि हुकुम आहे। आख़िरत में त मुर्तद हुजे या ग़ैर मुस्लिम जंहिंजो ख़ात्मो माज़ल्ला कुफ़र ते थियो, उहो शख़्स हमेशह हमेशह जहन्नम में रहंदो। ऐं जहिड़े ताईं ताल्लुक़ आहे दुनिया जे हवाले सां, फ़ी ज़माना आलिम सॻोरा फ़रमाइनि था जेको शख़्स मुर्तद हुजे उन जे लाइ हुकुम इहो आहे जो आम मुसलमान उन सां मेल जोल न रखंदा, उन सां सलाम कलाम न कंदा, उन जी कंहिं दावत में शरीक न थींदा, उन खे पाण वटि दावत ते न घुराईंदा। एसि ताईं आलिमनि सॻोरनि फ़रमायो जो मुर्तद सां गॾु ॻाल्हाइण जी, जीअं आम बोलचाल हूंदी आहे, ईअं ॻाल्हाइण जी बि इजाज़त नाहे। उन सां मुकमल तौरु अमली बाइकाट करिणो आहे। इन ई तरीक़े सां असां पंहिंजे मुआशिरे खे बचाए था सघूं ऐं पंहिंजे नसुलुनि जी हिफ़ाज़त करे था सघूं। जीअं त इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़तावा रज़विया शरीफ़ में फ़रमाइनि था जो मुर्तद जेके कादियानी आहिनि उन्हनि खे न का शइ विकिरो कजे ऐं न ई उन्हनि खां का शइ ख़रीद कजे ऐं न ई उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे। ऐं जीअं त ख़ुदि हदीस पाक में नबी करीम अलैहिस्सलाम जन इरशाद फ़रमायो जंहिंजो मफ़हूम आहे, तव्हां ते बद मज़हबनि खां बचणु लाज़िम आहे, न उहे तव्हांखे गुमराह कनि न तव्हां उन्हनि जे चए ते गुमराह थियो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।